ट्रंप जा ईअं सुबुह शाम राति में हिकिड़ा फ्लैक्चुएटिंग बयान नज़र अचनि था, जंहिंखां पोइ हुनजी ज़हनी हालत ते बि शक करे सघिजे थो त हीअ आख़िर कहिड़े स्टेट ऑफ माइंड में आहे। कॾहिं ईअं लॻे थो त हू मामलात जेके प्रेशर आहे त हीअ मामलात ठीकु कयो, स्टेट ऑफ हॉर्मोज़ खोलियो, दुनिया जी मईशत तबाह पई थिए, अमेरिका जो वक़ार तबाह पियो थिए, सभु कुझु थिए पियो, त ईअं लॻे थो त हू के मोह मुहांडे में ॻाल्हि करे पियो। वरी हुनखे शायदि इहो ख़्यालु थिए थो त हू शहनशाह अमेरिका आहे त हुनखे को कमज़ोर महसूसु थींदो त वरी हू कुझु ॿियो करे थो। सो इट्स लेकिन अगरि हीउ जेको हाणे इहो बि चयो अथसि त शिप तबाह कयो, जेको बि तव्हांखे हाणे पंहिंजे लाइ हिकिड़ो नओं असाइनमेंट हुन क्रिएट कयो आहे त भई हाणे छा कयां। त हाणे जेको हुन में हू माइंस हणे, छा चवंदासीं माइंस खे, जेके बम हणे सोली सिंधी में हुन में अपनाए हरमोज़ में उहे जेको माइंस आहिनि उहे हाणे उनखे तव्हां तबाह करे छॾियो। भई जेके माइंस हुननि खे लॻाइणियूं हूंदियूं ईरानियुनि खे, जेके हू त लॻाए चुका हूंदा, ऐं हू चवनि था असीं लॻाए चुका आहियूं, ऐं नई माइंस कहिड़ियूं लॻंदियूं। ॻाल्हि इहा आहे त वधीक हिकिड़ो भउ क्रिएट करिणो आहे ऐं जेके जस्टिफाई करिणो आहे, जेके हू ईंदड़ वक़्त में हाणे कुझु जेका जंगबंदी जी भंजकड़ी कंदो त भई असां जंगबंदी जी भंजकड़ी न पिया कयूं, असां त हीअ माइंस हणणु अचनि पियूं, ईरानी शिप्स या बोट्स, असीं हुनखे तबाह पिया कयूं। सो हीअ आस्ते आस्ते ईअं ज़ाहिर हीअ हणंदा उन्हनि खे, हू जवाबी हणंदा, त हीअ जेको एस्केलेशन आहे हीअ पाणे वधंदी वेंदी। लेकिन ट्रंप साहिब जो तव्हां ॾिसो न स्टेट ऑफ माइंड छा आहे। हिकिड़ी ख़बर अचे थी त साईं 6 औरतुनि खे ईरान फाही ॾियण वारो आहे। ट्रंप फ़ौरन उनजी तस्वीरूं शेयर करे थो ऐं चए थो त बाबा हीअ ईरान खे हीअ फायूं न ॾियणु खपनि। ॿिए ॾींहुं वरी चए थो, अच्छा ईरान तरजीदूं पियो करे त अहिड़ी का असां कंहिंखे फेक न्यूज़ आहे, असां कंहिं माइयुनि खे को पिया फायूं ॾियूं। ॿिए ॾींहुं पाणे चए थो त मुंहिंजे चवण ते ईरान हू फायूं ॾियण जो फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो आहे, ऐं मां मतिलबु शुक्रिया थैंक्स पियो करे ईरान खे। सो हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे। कॾहिं चए थो त JD वैंस वञे पियो इस्लामाबाद, करे न पियो वञे। हाणे हिननि जा हीअ जेको ट्रंप जे चकर में पहिरां चई फ्राइडे, वरी हाणे चवनि था पिया का तकड़ न आहे, का तकड़ कोन्हे ॻाल्हियुनि जी। हाणे तकड़ न आहे त इस्लामाबाद पिंडी खोलियो न। असां वारनि खे सम्झणु खपे त भई हे त अलाए छा इरादो अथनि, अलाए छा इरादो अथनि। अगरि हीअ महीनो ॾेढ हीअं आरे जारे अचूं था नथा अचूं, अचूं था नथा अचूं, अगरि अमेरिका ऐं ईरान कंदो त जेको इस्लामाबाद पिंडी वारनि सां वेधन थियल आहे, उते माण्हुनि खे शदीद अज़ियत में रहिया पिया आहिनि, खोलियोनि पोइ जॾहिं ईंदा पोइ वरी बंदि करे वठिजो। उहो मतिलबु हुन चकर में जेको इस्लामाबाद ऐं हिन जे एयरपोर्ट्स आहिनि, हिननि खे जेट फ्यूल जेको पेट्रोल आहे उहो बि न पियो पहुची सघे। हाणे ज़ाहिर पाकिस्तान अथॉरिटीज़ जी परेशानी आहे त अगरि हिते इंडिया या इज़राइल को ईअं को दहशतगर्दी कराए छॾी हिननि जे टॉक्स खां पहिरीं, हा जेको इहो बफर आयल आहे विच में, त हुनखे हिननि खे हिकिड़ो जवाज़ मिलंदो त साईं इस्लामाबाद में कीअं टॉक्स कयूं, सिक्योरिटी न आहे। सो हू उन सिक्योरिटी खे टाइटन कयो वेठा आहिनि। लेकिन ही मतिलबु लखें माण्हू जेके आहिनि इस्लामाबाद पिंडी जा, उहो त ख्वार थी विया हूंदा न इन सॼी सूरत हाल में। ज़ाहिर आहे ट्रंप खे ऐं ईरान खे हिन ॻाल्हि जी त परवाह न हूंदी। लेकिन ॾिसो, आउं वरी उन लॉजिक ते ॻाल्हि पियो कयां त ट्रंप वटि ॿी वाट छा आहे। एग्ज़ैक्टली अगरि हू, लेकिन हुनजो मसइलो ई, हुनखे बि ख़बर आहे त हुन वटि ॿी वाट न आहे। अगरि वरी बमबारी शुरू करे थो करे वठे, लेकिन यू सी इट्स पोइ त हीअ हिकिड़ी अणखुट वरी हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो। ईरान इहा ई ॻाल्हि सम्झे पियो, इन करे हार्ड बॉल पियो खेॾे। हाणे तव्हां ताज़ो ट्रंप जी इहो किथे बि बयानु न पढ़ियो हूंदो 2-3 ॾींहंनि में त असां यूरेनियम वठंदासीं, हाणे हुन ॻाल्हि खे छॾे ॾिनो अथसि। पर ईरान जी जेका फरमाइश आहे उहा भला मञण में छा आहे त हू ब्लॉकेड हटाए, ही स्टेट ऑफ हॉर्मोज़ खोले ऐं ॻाल्हियूं करे वठनि। मसइलो इहो आहे त ट्रंप पंहिंजे माण्हुनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारे, त मूं छा हासिलु कयो। उहो हाणे हासिलु थींदसि, न थींदसि, कुझु बि करे वठे, चाहे कुझु बि करे, जहिड़ो परसेप्शन ठही वियो आहे, जहिड़ी हिकिड़ी त न मिलंदसि। लेकिन इंसान, हू ट्रंप जहिड़ा माण्हू जेके सम्झनि था त हू फाइटर आहिनि,
उहो आख़िरी मिनट ताईं वढ़ंदा आहिनि ऐं हुननि हारणु सिखियो न आहे, उन्हनि लाइ इहो मञणु ॾुखियो आहे न। ऐं अमेरिका जो जेको सिस्टम आहे उन में प्रेसिडेंट खे एतिरा पावर्स आहिनि जो अगरि हू ही त हिननि लाइ ख़ुदि हाणे त चवनि था त अमेरिका में डिस्कशन्स शुरू थी विया आहिनि त छा प्रेसिडेंट खे न्यूक्लियर जेको अटैक आहे, एटम बम इस्तेमालु करण जो इख्तियार बि छा सोलो हिकिड़े माण्हू प्रेसिडेंट वटि हुजे या न हुजे, या हिन ते को कांग्रेस जी अप्रूवल हुजणु खपे। छाकाणि त ट्रम्प त हिकिड़ी नई तारीख़ पियो ठाहे, पंहिंजे इलेक्शन्स खे बि फ्रॉड थो चए, पंहिंजी अलाए छा करे वेठो आहे अमेरिका में, ऐं दुनिया खे छा ठाहे छॾियो अथसि। सो ही हिकिड़ो पर हाणे जो सिस्टम अहिड़ो आहे जो प्रेसिडेंट इलाही पावरफुल हुजे थो, ऐं ही मिथ बि खुली वई। ऐं इहो सम्झां थो त ही जेको मिथ हुई या हक़ीक़त हुई त अमेरिका जी जेका डीप स्टेट हूंदी आहे, जेका अमेरिका जी इस्टेब्लिशमेंट हूंदी आहे, उहो सभिनी खां सघारी हूंदी आहे। नज़र त किथे नथो अचे, नेवल सेक्रेटरी खे बि अॼु कढी छॾियईं, कॾहिं आर्मी चीफ खे कढी छॾे थो, अटॉर्नी जनरल खे कढियो अथई हिन सूरत हाल में घणनि ॼणनि खे कढियो आहे। पर अगरि का डीप स्टेट आहे हुते या पावरफुल आहे, हूंदी ज़रूरु, पर एतिरी पावरफुल आहे जो वाइट हाउस खे या प्रेसिडेंट खे थोरो माठो करे सघे, त उहो छा हू किथे आहे? छाकाणि त ही अमेरिका जे मुफ़ाद में त कोन पियो थिए जेको थिए पियो। हिननि जा ही मामलात हलनि पिया जंग ऐं अमन जा, उनमें एतिरी ॻाल्हि त ही सम्झी चुका हूंदा न त ईरान इहा ॻाल्हि न मञंदो। ज़ाहिर आहे, उहो त सम्झ में अची वेंदो। ठीकु आहे, बाक़ी इहो आहे त असीं खुलराए वञूं, ठीकु आहे, लेट्स से मफ़रूज़े ते ॻाल्हायूं पिया। ईरान पूरी ताक़त इस्तेमालु करे सॼी स्ट्रॉन्ग नेवी आहे, उहो अची खुलराए छॾे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे, हिननि खे त पोइ जंग आहे न। अच्छा, खुलराए छॾी, वापसि वेंदो साॻा ई हली ईंदा कुझु टाइम, वापसि बि न, हलो वेही बि रहनि। त हू जेको बिलियंस ऑफ डॉलर्स जा ॿेड़ा ईंदा आहिनि, जंहिंमें हिकिड़े में $100 मिलियन जो, $500 मिलियन जो पेट्रोल हूंदो आहे या गैस हूंदो आहे, उन ते हिकिड़ा अगरि ही जीअं ड्रोन्स हणणु शुरू करे छॾिया, 2-3 ड्रोन्स बि आया त वरी अनसर्टेनिटी, त पोइ छा ही कॉन्वॉय ठाहे कढंदो? त इहो त अमेरिका वरी हिकिड़ी हिते ऐं जॾहिं कॉन्वॉयस ठाहे कढंदो त अवल त केतिरो अर्सो कढंदो, पोइ बि अगरि हिकिड़ो बि अटैक थियो त वरी साॻियो, ऐं अटैक्स थींदा त इंश्योरेंस वधी वेंदी। ऐं टी ॻाल्हि इहा त छा चाइना खे इहा ॻाल्हि वारो खाईंदी छा? न, गवारा ई न थींदी। त भई हिते अची अमेरिका वेही रहे, हिते हू चौकीदारी जो कमु करे, गवारा ई न थींदी। सो आख़िर में सिचुएशन ॻाल्हियुनि ते अचणियूं आहिनि। ऐं लेकिन हाणे उहो ट्रम्प खे कुझु न कुझु खपे जो हू पंहिंजे माण्हुनि खे चई सघे त आउं खटे वियो आहियां, जॾहिं की हू कुझु बि करे वठे। अमेरिका में जेको हींअर पब्लिक ओपिनियन ठहियलु आहे उहो, छाकाणि त हाणे यूरोप या अमेरिका में कंहिं ज़माने में सिर्फ़ु मीडिया हाउसिस हूंदा हुआ, भई फॉक्स छा पियो चए, CNN छा पियो चए, CNBC छा पई चए, फलाणी न्यूयॉर्क टाइम्स छा पई चए, ही सिर्फ़ु सॼो दारोमदार हूंदो हो इन कन्वेंशनल मीडिया ते, रेडियोस छा पिया चवनि। हाणे अवल त इहो ख़ुदि ट्रम्प त सभिनी खे उन कन्वेंशनल मीडिया खे बि गारियूं पियो ॾिए त ही मुखालिफ़ आहिनि। जेको सोशल मीडिया कमु कयो त पोइ जूइश लॉबी, ज़ाइनिस्ट लॉबी, इहे जेके हुआ इन्हनि मीडिया हाउसिस खे कंट्रोल में वठी छॾियो। रॉबर्ट मैडॉक ऐं फलाण ऐं ढिमकाणी वॾा टाइकून्स जेके हुआ इन्हनि कंट्रोल में वरितो, उन्हनि जी हिकिड़ी पॉलिसी ठही। लेकिन सोशल मीडिया कीअं कंट्रोल कयो? अच्छा, हाणे इन में बि ठीकु आहे, उहो ही सोशल मीडिया बि चाहे फेसबुक हुजे, यूट्यूब हुजे, अलिफ हुजे, लेकिन हाणे कंपनी जे हथ में न आहे न। हूअं वैसे आउट ऑफ कंट्रोल। टीवी जी मैनेजमेंट अगरि तव्हां या अख़बार जी मैनेजमेंट अगरि तव्हां वटि आहे त तव्हां इहो फ़ैसिलो हुन मालिक खां या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स खां कराए सघो पिया त साईं कहिड़ो एंकर हुजे, कहिड़ो कॉलमिस्ट कॉलम लिखे, कहिड़ो न लिखे, कहिड़ो रिपोर्टर हुजे, कहिड़ो न हुजे। पर मार्क ज़ुकरबर्ग जेको आहे फेसबुक वारो, उहो छा यासिर खे चए त ही फेसबुक ते स्टेटस रख या न रख, या ट्विटर ते ही लिखो, या एलन मस्क छा करे?